अस्सलाम वालेकुम। ईद उल अज़हा जी तव्हां सभिनी खे मुबारकूं हुजनि। मूं सां गॾु हींअर मौजूदु आहे अली हैदर सुमरो ऐं मां सादिया चन्ना। असां सभिनी जी तरफ़ां तव्हांखे सभिनी दोस्तनि खे ईद मुबारक। मुबारक। हाँ, ख़ैर अल्लाह ख़ुश रख दो। ख़ैर मुबारक। आमीन आमीन। अल्लाह साईं सभिनी खे ख़ुशि रखे, उन्हनि जे सदके में असां सभिनी खे बि आमीन। त सभिनी जूं दुआऊं हुजनि असां सां गॾु। आमीन आमीन इंशाअल्लाह ताला सभिनी जी दुआऊं आहिनि। ॿियो हैदर भाउ, ईद जी छा तयारियूं आहिनि तव्हां जूं? इंशाअल्लाह तयारियूं त वॾियूं आहिनि, उठ वठण जी कोशिशि आहे, पर कुकड़ जा पैसा बचा उठ जी ख़्वाहिशूं वरी वती कुकड़ अथव। हिनजे करे मुलाई थी पिया आहिनि, हिनजे करे कुकड़ जी बुधाई कंदा कुकड़ जी बुधाई त 12 ई महीना कयूं था न असां सिंधी कुकड़ वठंदासीं, पंहिंजो नंढो चूरो पालियो हुयोसीं। हा हा, हिनजे करे कुकड़ जी बुधाई कंदासीं। सही आहे। मां ईद वारी मच्छी जा पावा चाढ़ींदमि। वाह, बसि पोइ पावा तव्हां असांखे मोकिलिजो, कुकड़ सां तव्हां मोकिलंदा मच्छीअ जा पावा। सही न। ॿियो सानिया तव्हांजी छा तयारी आहे? मुंहिंजी तयारी त खोड़ सारी आहे, खूब सारी तयारी आहे। तव्हां छा वरितो आहे? मच्छी जा ॾंद। हा, पर मच्छी के ॾंद हूंदा आहिनि। कुकड़ जा ॾंद चओ। मां हार ठाहींदमि। कुकड़ जा ॾंद ख़ाली आहे, उनजा मां हार ठाहींदमि। ऐं मच्छी जा ॾंद वॾे कम जा अथव, जेके चिटरी निकिरे उहे ज़रूरु ॿधी छॾिजो खिची के। हा, इहो नुस्ख़ो आहे। पोइ इहो पूरो नुस्ख़ो कंप्लीट ॿुधायो, छा करिजे जंहिंखे चिटरी निकिरे त? मच्छी जा ॾंद जेके वॾा हूंदा आहिनि उहे धागे में ॿधी करे ऐं पंहिंजी ॻिची खे ॿधी छॾियो, उहा चिटरी बिल्कुलु ख़तमु थी वेंदी। इहे सवण आहे। सवण आहे। सही। 8 ॾींहंनि जे अंदरि तव्हांखे रिज़ल्ट मिली वेंदो ज़रूरु। माना 8 ॾींहं मच्छी जा ॾंद पाए घुमो ऐं चिटरी इहो ख़तमु थी वञे, पोइ छा कयूं? उहे ॾंद लाहे छॾियो, के पाड़े वारे खे ॾेई छॾियो, जंहिंखे वरी ॿिए खे निकिरे त। हा, इहो त वॾो ख़ासि नुस्ख़ो ॿुधायो ऐं आज़मायल आहे इहो। हा बिल्कुलु, वॾनि जो आज़मायल आहे। हा, मुंहिंजे ॾाॾे खे हमेशह चिटरी निकिरंदी हुई न। अरे वाह। पोइ इहे जेके मच्छी जा ॾंद हुया न, मुंहिंजे ॾाॾे खे हमेशह पतल हूंदा हुया। पोइ मां पुछो कंदो हुउमि, ॾाॾा त ॾंद तोखे छो पतल आहिनि? चवंदो आहे, भाउ इहा चिटरी जंहिं महिल निकिरे थी न, पोइ इहे ॾंद पाइबा आहिनि, चिटरी सां ख़तमु थींदी आहे। पोइ उन ॾाॾे जो नुस्ख़ो मूंखे यादि आहे, तॾहिं असां दोस्तनि खे ॿुधायो आहे। भले त फिल्टर ख़तमु थिए थिए, पर नुस्ख़ो ज़रूरु यादि कजो। हलो ठीकु आहे हैदर भाउ, लख कुर्ब। ऐं वरी तव्हां सभिनी खे ईद मुबारक। पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़। ऐं हा, सादिया चन्ना ऑफिशियल खे सब्सक्राइब कयो। अल्लाह हाफ़िज़। तोबा माई रत खे बाहि लगी वई आहे। सागर अची वई लुका चेक करा तो फिर मां फोन क्यों किया?